बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। वख़्फ़िज़ लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। सदक़ल्लाह मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। एडो भत निड़ीअ ते खाधो अथव जो लफ्ज़ ही नथो निकिरे। जेके रसूल जा आशिक़न बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त रोड ताईं आवाज़ वञे त अञा सोने नबीअ जा दुनिया में आशिक़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिही व सहाबिही व अहलि बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। दोस्तन चयो त अबे अम्मा ते तकरीर कर माजो तौहीद भी होंगी हुजूर जो शान भी होंगे इंशाअल्लाह। अबे अम्मा जो बयान भी होंगे न्याणिन जो बयान भी होंगे। मुबारक तहां गया जो हेड़ी सर्दी में सुबह को वठी वेही कुरान ॿुधो अथव। अज कुरान ॿुधी तो तौबा करे उथंदव जेकी रब को घुरंदव खुदा जे खजाने में कमी काने। ये ॾेई छॾे त चओ पुछा वारो ई कोन्हे। वेझो त जवान वॾा परे वेठा हो टोलो ॿारनि जो मुंहिंजे अॻियां रखियो। वेझो अचो त तव्हांजा अंदर ठारिया टीवीअ जे त अॻियां वेंदो आहियां पोइ केई अंधा थी विया। गाला न हो बा हाजी गाला हिन जी ज़ियारत त कयो त अंदर ठरे। सुभान अल्लाह बस वेही रहे। 15 पारे मां सूरत बनी इसराईल मां अवांजे आॾो तिलावत कई आहे। या उहा सूरत आहे जेका मके पाक में नाज़िल थी आहे। छोकरा चुप करे वे। मको पाक सोने नबी जो अबाणो वदुल्ला
अबा जाया तो नबी जई मक्के बाग में पर हिजरत करे मिठे मदीने में आया। तो हीद जे करे कुरान जे करे नबी के मक्के मां लड़ायो। हुजूर रोई निकता मक्के में रब हे मक्को मुझो अबानो वतुना तुझे तो ही दऊं कुरान जे करे लजूं दो वञा। हाणे उन्हीअ शहर में मागे रहा जेको तोखे प्यारो आ मक्को नबी के प्यारो आ मदीनो अल्लाह के प्यारो। एक एक लफ्ज समझाए तो तांजो अंदर ठरे। बिरोई साहबो बी कौम वारो पुट रोए अब्बो पर जाए न्याणी रोए अब्बो पर जाए अम्मा पर जाए भाव रोए भाव पर जाए अरबी मोहम्मद रोए अल्लाह जी जात दी पर जाए। वे एडो मुझे सामने वे सुभान अल्लाह पढ़ा कुरान किन गालियों क्या गालियों मस्करियों मावत नाइन हिन जमात के भुखे में मिलियो ही कुरान। इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान रहमती वज़ीन गोठते हे कुरान अॻियां एॾा माण्हू न आया आहिनि जेके आसमान खां लही मलाइका हेॾे आ साईं ओ भाऊ हेॾे आ हेॾे मुंहिंजे अॻियां हेॾे वेझो थी हलियो हलियो हिते वे त कुरान ॿुधाए। इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान लरादुक इला बद खाइण वारा भजिया पर कुरान जा आशिक़ सोने रसूल जा आशिक़ गोडा झुकायूं वेठा। हिन जी मजूरी चो रब वॾा जन्नत सेठ वठो मजूरी मिलंदई अलिया साईं हेॾे अॻे वधी आ 500,000 और कुरान जी मजूरी आ रब वटि जन्नत ये तो तौरात मोकले जन्नत दे चढ़ायो माव इंजील मोकले जन्नत दे चढ़ायो माव ज़बूर मोकले जन्नत दे चढ़ायो माव आलिम मोकले जन्नत दे चढ़ायो माव सहाबी मोकले जन्नत दे चढ़ायो माव नबी मोकले जन्नत दे चढ़ायो माव नबियन जो सरदार मोकले जन्नत दे चढ़ायो माव पर मां रब रहीम जे आधार ते पाण तो तवा के जन्नत दे सजा बड़ा कंद नाणु यो मण जो गाटो तोले जी ज़बान आला सब जो सुभान अल्लाह वल्लाह हिन को बार वना कुर्सी तो ला कुरान पढ़ा त मन न तो उते रत रोइंदे
अज हिन जा हुक्म मनींदे उते रब सॾु करे चवंदी बेड़ो हिसाब बी कम वारा तुझे गोठ में मुंहिंजा बाना कुरान पढ़ाया तो मुझे कुरान की इज्जत कई उन ॾींहुं तूं तौबा करे उठे मां माफ़ी जो ऐलान करे छॾियो मा तश्तही अनफुसुकुम रब सॾु करे कुरान वारे के चवंदो अॼु जेकी घुरो त मां अल्लाह ॾियां हे जेको ख़र्च कयो थिए देगियूं हे लाउडन जा गिरावा हे आलमन नात खानन जी खिदमत तोखे रब छॾींदो हिन कुरान में चई त जेके मुंहिंजे रस्ते में ख़र्च कंदा ॾहूण करे मोटाए ॾींदो मां जिब्रील जियो रब्बे जलील ही आयत मुझे पैगंबर दे खणी वन चवेस ता हाली तू मक्के में हलियो वन जे रब जी ज़ात तो ते कुरान नाज़िल कियो वो तो सा वायदो तो करे वरी तो मां मोहम्मद के माग मोटाई नबी भी सच्चो कुरान भी सच्चो बेशक बेशक अल्लाह मक्को छड़े मदीने दे थाज मदीने जा मानू एजाज में निकरी आया और तू कोठन ते बीठियूं अरबी मोहम्मद गुजर करे दीदार क्यों हुजूर द सोनन जो सरदार हो दुनिया जा सोना ॾिसे गिग थी गई वञे वात फाटी दो वञे वाह ॾिसो मखलूकात में इंसान ज़ात में सोनन जो सरदार चो असांजो नबी और तुम पयूं चवनि असां दीदार करे उञायल अखियूं सैरयाब कयूं अमीर गरीब कतारूं करे आया तो हुजूर जी ज़ियारत कयूं यो दुखन भरियो अरबी मोहम्मद करीम जेको मक्को छड़े मदीने दे आयो आ इन जो वनी दीदार कयो सुभान अल्लाह अमीर गरीब खल्क गडी मेरे टोले में अमीर आया गरीब पोई टोले में हर को दोजे तो सोड़ो नबी असां जे अंगण ते ये रहमत वाला कदम मुबारक रखे वमा अरसलनाक अंदर ठरे दो सड़े सड़ाई दो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वो नबी मिलियो आहे जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे नंढड़ियूं न्याणियूं बनी नजार जे कबीले में मिट्टी में गुडिन रांद पयूं खेॾनि पोइ हिक ॿिए खे चयूं त अॼु हिन गुडिन खे छॾियो अम्मा जे मोहम्मद जूं ॻाल्हियूं कंदी अबो जे जूं ॻाल्हियूं कंदो उहो अरबी मोहम्मद करीम असां जे वेढ़े में अची रहियो आहे हलो हलो त उन सुहिणे नबीअ जो हली दीदार कयूं बार भी निकरी आया नबी दे ज़ियारत
हर को तो जे नबी असाने हले इते सजे मदीने में गरीब अबू अयूब अंसारियो पंजे घरवारी के तो चए ओ मुझी प्यारी घरवारी अजो अंगण तो बहार मना रबी मोहम्मद करीम असा जे अंगण ते अचे मुबारक तो ॾियांव दीन भी गरीबन के भुखे में आयो और नबी भी गरीबन के भुखे में आया चाय में भला हड्डा विजाया थी जा अल्लाह वे खैर नबी संगे दे रब जिब्रील मोकिलो ओ जिब्रील जी रब्बे जलील जल्दी वन मुझे पैगंबर के चो अमीर प्यारा करने गरीब नाराज थी नहीं गरीब प्यारा करने अमीर नाराज थी नहीं तवा है फैसलो क्यों तमा दाची जू मुहारा छड़िया तो या जे दर ते बीठी मां मोहम्मद न जो मेहमान बड़ रब के जो मिस्कीन प्यारा सुभान अल्लाह दीन आयो ही गरीबन में आ तू करोड़न अरबन जो माल दिया के आवाजन के छड़ मुलांका दे आने गरीब आयो पर दीन मिलियो तव कुरान मिलियो तव नबी सोनो भुखे में मिलियो तां जड़ो आसूदो को आए को दौलत मिट्टी में चई मिट्टी थी वेंदी कुरान मथो आयो मथे वेंदो आजगन के परन में उडारे रब जे जात जा मिलाई अल्लाह हुजूर दाती जू मुहारा छडियो मारे कन्नी जा हर को तो जय दिल पर नबी माडे अचे हितों तो गालायो चपन वारो आज मावट न थी दिल जे दर्द सा यो रब जेको कम थो वठे माखो न तो माख कुरान के केर सुञाणे ये कतार में बीठा हर को तो जय हुजूर असांदे काडे तो ने अब्बा वदिया वदिया अल्लाह तो के आबाद करे हेरे तक यहूदिन जो आलिम अब्दुल्ला बिन सलाम ये कागज ते सवाल लिखी आयो जे अचे अरबी मोहम्मद तगलायास सवालन जा जवाब वठो मास अचे नबी सैन दाची ते सवारन दाची जी मोहार अबू बकर सिद्दीक जे हथ में आ सुभान अल्लाह दाची जबलन जे ओटा यदि सिद्धि थी निकती यहूदिन दे आलम अब्दुल्ला बिन सलाम जी नबी सही ते नजर पई उते जो ते कागज के फाड़े ये मां भी गलत मदीने वारा मुझा सवाल भी गलतन बराबर अरबी मोहम्मद सचो आ परे खां जंहिंजे चेहरे में नबूवत चिमकदी बीठी आ इहो वेझो अचे त दीदार भी कयांस कलमो पढ़ी गुलाम भी बन जा हुजूर जे चेहरे में जेका रब चमक रखी तुझो चंड चोॾीअ जो न पुॼे असांजो नबी अञा मत हर कंहिं चयो असां ने हले
नबी नबी ज़िंदा जे जूं मुहारा छॾियूं हेरे हेरे कंडे हेरे मुहारा छॾियूं हाणे जंहिंजे दर ते बीहे अबू अयूब अंसारी अखियुनि मूं नार थो वहाए घर वारी अंगण जी बुहारे सहेलियूं जूं चवनि हेॾो अंगण जी बुहारे जंहिं जो रब जे फज़ल सां हुज़ूर ईंदो केॾी उमेद आहे रब में अड़े माण्हू ना उमेद करे मोटाईंदा ई रब ना उमेद करे न मोटाईंदा दुखी घड़ी खुदा करे ना चई बिरो हिसाब बी कौम वारा पर जे अची वञे बे के न सड़ी जा रब के सड़ी जा चवे तो जी भी कंदो मां मुसीबत भी टाले छड़ी सुभान अल्लाह बड़ा कुरान कंद छा बड़ा कुरान करीम कुरान हकीम कुरान अजीम कुरान अजीब इनके लक़ब ॾिना अथई कुरान के बनाला तज़ ज़ाती हिकु फुरकान ॿियो कुरान ॿिया लक़ब ॾिनई कुरान के वलक़द आतैना सबअम मिनल मसानी वल कुरानिल अज़ीम अंदर ठरे दो कुरान मां पढ़ा दो ताईं ना ठरो ये बर्फ पानी फरमाई वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम माना कयां इन सुभाणे खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा वज़ीरन लाइ अमीरन लाइ नवाबन लाइ कामोरन लाइ के न वलम यख्शा इल्लल्लाह सुभान अल्लाह थोरो आवाज सन्नो कर उन्हनि जे लाइ जेके अस्सलाम वालेकुम मां अची वेंदुमि इंशाअल्लाह ताला दिल जा कर हा सलाम अलैकुम तिबतुन फदखुलूहा खालिदीन सुभान अल्लाह डरिया बटे देगरियूं रंधड़ा वरी बियूं अल्लाह हाणे मानी खाधी अथव मांखे चयो मानी मां चयो कुरान जेके मानीअ जे कद लॻा उहे मोकिया ई न जेके हिन जे कद लॻा उहे वली बणिजी जन्नत जे सोन जे मारनि में गुज़ार सुभान अल्लाह वलम यख्शा इल्लल्लाह हितों तो बयान क्या दर्दम रब ठोकम वठे कुराड़े खण जो रब के नबी जो दीन प्यारा कुरान प्यारा कुरान वारा प्यारा जेके माखों दिना खोलिया वेंदा दरवाजा उन्हनि जे लाइ जन्नत जा ये मोमिन थी जेके अल्लाह जो नालो ॿुधनि दिल ॾकी वञनि वठी हलंदन मलाइक जन्नत ॾे चवंदन सलामुन अलैकुम
सलाम जे तहां के हलो जन्नत दे जन्नत तहां जे इंतजार में आ ॾाढो चओ सुभान अल्लाह समझ में अचे थो भाई कि न मोमिन खे वणंदो ई क़ुरान जॾहिं जन्नत ॾे रवाना थिया मोमिन पोइ मलाइक सलाम कनि तोखे वॾेरो थो सलाम करे त जुती हथ नथी अचे ख़ुशीअ में नथो मापे हे मथे ते क़ुरान आहे जन्नतनि खे रब बि सलाम कंदो रब जे पैदा कयो थी उहो बि तोखे सलाम बड़ा क़ुरान सलाम कौलम मिर रब्बिर रहीम यासीन तो पढ़ो हिकु दफ़ो पढ़ो 10 क़ुरान जे ख़त्मन जो सवाब मज़ा उते हिनखे सकरात वारी निंड थी गुज़ारे हो एडी मानी खाधी थी जा अखियूं पटे एडो शैतान ज़ालिम हमला थो करे तो मरहे निंड करे मता क़ुरान समझ में अचे मता अमल करे अखियूं पट दिल खोले वे तो तुझो अंदर धोपे कपड़ो धोपंदो आ साबुण सां मोमिन जो अंदर धोपंदो आ क़ुरान सां यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम मोटी जो क़ुरान हयाती 4 ॾींहं अल्लाह घरवारी अबू अयूब अंसारी अगण थी बोआरे इन मथे हथ खया ओ अल्लाह सोन न तो घुराए चांदी न हीरा न लाल न हे दुख न भरियो अरबी मोहम्मद मक्को चले मदीने में आयो इहो 5 मिनट मुझे अंगण ते अचे माखे सब कुछ मिली एडे तक तमाडे ये का अबू अयूब अंसारी दर्द में दाह कई उन अर्श के लोडे विधो दुआ कबूल थी सुभान अल्लाह भजो जिब्रील ओरे सुरी जो ओरे कुरान छिकीनो तो अचे मानू के छिकीनो न तो वयल काथे मोटन बत मिले उके काडे के काडे पर हे हुजूर जा आशिक हे कुरान जा परवाना हे अल्लाह के अकेलो करे मनण वाला अज कखन दे वेठो है हिन जे सदको रब जन्नत जे पट जे बिस्तरम दे सुभान अल्लाह अबू अयूब अंसारी जी दुआ कबूल थी वई अर्श के दुआ जो लोडे वेठो नबी सही मुहारा दाती अजू छडियूं दाती जो पई सिधो अची अबू अयूब अंसारी जे दरवाजे ते बीठी आ न विखा आगे थी पएस न कोई ते थी पवेस उते जो ते दाती गोडा झुकाया रब दुआ कबूल कई जेको पियो चे 5 मिनट सुनो नबी मुझे अंगण ते अचे उनके महीनन जा महीना रब अबू अयूब अंसारी जे घर में रहाए कंहिंजा तो दर खड़काए इन वट कुछ को नहीं उन जे दर ते तुझे वट हर शे जा खजाना सुभान अल्लाह कर सुभान अल्लाह अदाए पानी द थदो न नलके जो भरिया बस इहो ही भरिया इहो भरिया नलके में गिलास रख तड़ी तो युजीबुल मुज़्तर
अरे जेके मरी या उहे तुझे साडू कीअं ॿुधंदा जेके निंड पियान उहे तुझे साडू कीअं ॿुधंदा अमा निंड पई आहे 5 दफ़ा साडू कर चवंदी जी 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 6 दफ़े खां पोइ चवंदा चुप नथो करे रब तो चवई लख दफ़ा साडू कर लख दफ़ा जीव कया सुभान अल्लाह हाजी चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर सदुनिया की कबवा जेको ॿुधे बड़ा कुरान न वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम या काबतुल्लाह जे गिलाफत हतीम वारे पासे ॾऊं वॾनि अखरनि सां आयत लिखी पई थी चवे तो तव्हांखे तव्हांजो रब सॼो त जीव कया जे तो मुंहिंजो जे मुंहिंजी पए त उन जे सॾ जे वर्णाइण वारो माया कहिड़ा अञा गैरनि जे दर ते मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो हिकिड़ो शख्स आहे गुनाहगार ॾाढो ॾाढो गुनाहगार आहे ॾाढो माण्हुनि खे ईज़ाई ॻोठ वारा जे पिया खणाए ॻोठ खां ॿाहिरि छिलरायऊं रात जे टाइम ते अकेलो रोए थो ओ मुंहिंजा रब हकल ॿुधो हकल कॾहिं असां ॿाहिर कढूं कॾहिं अबो कुलनि ते घुमाईंदो कॾहिं मिट माज कचहरी कंदा अॼु अकेलो मूंखे छॾे विया आहिनि अल्लाह बराबर फासिक फाजिर गुनाहगार खतादार पर आहियां त तुंहिंजो सुभान अल्लाह नथो करे तू असां मेरे के ॾिस दादे धिको ॾिस जो मेरा भी रब जा सोना भी रब जा सुभान अल्लाह गुनाहगार भी रब जा जो नेक भी रब जा खालिक केरा अल्लाह खालिक कुल शै मारे कंडे मोबाइल के छड़े कुरान जे दो हर शे जो खालिक मां अकेलो रोए अखन मार दालिम ओ मुंहिंजा रब बराबर खतादार पर जे मुंहिंजा गुनाह माफ करे त तोखां पुछा वारो कोन सुभान अल्लाह ऐ मुंहिंजा रब जे मांखे माफ़ी दे त तुझे बादशाही में कमी त नहीं अल्लाह बराबर गुनाहगार खतादार माथे रहमत जी नजर कर माथे राजी थी सुभान अल्लाह एडो रुनो बुझ जा ओ अल्लाह मां तौबा तो कया मांखे माफ़ी दे सुभान अल्लाह एडी तौबा कई जो अर्श के लोडे विधई रब के सदींदे सदींदे रात गुजरण वारी जौन जो दम परवास थी मरी अल्लाह के सदींदे मरी मूसा नबी के चयो रब कलीम जी साईं जल्दी वन फलाने शहर जे बारा मुझो दोस्त पियो थी इनके खण गुस्ल भी देवारे जनाजो भी पढ़ाए सुभान अल्लाह कर आओ रब कुरान अथन में आ मित्र माइट लुख्या पर जिंदई
रब जो परचम अन्या सवलो थी मोटी थी अल्लाह जे दर ते सोचे वट 4 ॾींहं थी हयाती दुनिया जी हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनके खणाई गुस्ल भी देवारी जैन जो जनाजो भी पड़ा ऐलान कर दखल कन जे जनाजे में अचे चवेन ते अल्लाह जो दोस्त ऐलान कई खल्क आई जनाजो पढ़ाई अरे करने मारे हिकड़ो मानू आयो इन कफन जी चादर मथी लाथई दिसा त केरा रब जो दोस्त दिठई त उहो ही गुनाहगार मूसा नबी के चई हे छा तो करे हे त उहो ही फासिक ऐं फाजिरा गुनाहगार इनके धिके असां शहर मां कढियो तू किए तो जे अल्लाह जो दोस्त हजरत मूसा रब के चयो बाना ही था चवन रब चयो कलीम बाना भी सच्चान मां भी सचो आया सुभान अल्लाह करदा दिया वे साईं पानी खणी है हाँ बस हलो रखो अल्लाह रब चयो ओ कलीम बराबर गुनाहगारो अब गाला ना देखे वञो तो वञे कचहरी न के हिन माफ़ी वती तौबा कई अर्श के लोडे विधई मां परची बियो मास हाणे ऐलान कर जेको हिन जे जनाज़े में शरीक थींदो उन जा गुनाह मां माफ़ करे छॾींदो मां परचे दरब जे आॾो देरी कोन्हे अञा हुननि जे दर ते नथो अचे दरी तो जे ला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम जवेन मुंहिंजा पैगंबर त मुझे रहमत मोना में दुना थियन मुझे दर ते ईंदा अधु गुनाह माफ़ न कनो मान टिहाई न चौथी बदी न हड़ई गुनाह माफ़ कनो मान पर तानो मेहणो भी न ॾींदो मान अचो रब जे दर ते जेको रहमान भी आहे त जो रहीम भी आहे नबी जेको ॾिनई उहो रहमत पंहिंजनि लाइ त रहमत चओ परावनि जे लाइ बि रहमत नबी भी रहमत कुरान भी रहमत न्याणी भी रहमत मेहमान भी चओ रहमत चओ बीमारी भी रहमत न खोले ॿुध एड़ो नबी दिलई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन कुरान और नबी जो शान जो खीर में खंड एड़ो नबी दिलई ये न्याणी वने थी मथे उगाड़ी नबी से साहबिया के चयो
ये मुझी चादर मुबारक खणो इनके वनी ढका साईं काफर जी न्याणी आओ हातिम तई जी न्याणी आओ जे मथे उघाड़ी आ ये मुझी चादर ढकायो साईं तवांजे चादर मुबारक जो जिक्र कुरान में आ या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर सुभान अल्लाह थकलो सुभान अल्लाह न चादर कुरान नबी जो शाद जो खीर में खंड नबी साईं जो साहबो कंजी भी न्याणी आ हिनके चादर मुंजी ढकाए छजो छो त मां मोहम्मद दुनिया जे न्याणन के ढकाइण आयो हया वारन मर्दन और हया वारन मान जी रब वट भी इज्जत त जो रसूल वट भी इज्जत शोएब नबी जे न्याणन मां हिकड़ी न्याणी मूसा नबी दे बे आई एडो हया जंजे हया वजी कुरान में रब नेकी कई फजा अतो एदाहुमा तमशी अलस्तेहिया हया वारन माइन मर्दन जी हिन में नेकी अर्ज पे कई एडे शान वारो नबी असांखे मिलियो नबी साईं हिकिड़ो काफर आयो मारे कंदी जा अज त नबी जो खिलाफ ॿुधाए कुंवारी न्याणी मारे कंदे ओरे सरी जो ॻाल्हायो न वेझो वेझो कुंवारी न्याणी जवान न्याणी वधियूं दो अचे नबी साईं ॾे ॿियो काफर मिलियुसि गाॾे थो वञे जे मुसलमाननि जो नबी पैदा थियो आहे जंहिंजी मां तारीफ़ ॿुधी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन थकलो तो दुआ घुरा ॾाढा न थो चए सुभान अल्लाह 4 ॾींहं हयाती थी कुछ करे वठ ॿियो काफर मिलियुसि काॾे थो वञे जे 3 महीना सफ़र ते थो वञा मुसलमानन जो नबी पैदा थियो उन जी मां तारीफ़ ॿुधी ये कुंवारी न्याणी जवान उन्हें वट अमानत में दो छड़िया बेकाफर जैसन न खबरदार मिट खोड़न माइट खोड़न उते ता न्याणी छड़ियम चईन हकल ॾिनई हुन काफर के ओ कन खोले बुध हुजूर दे न्याणी अमानत में मां छड़न दो वञा तू मना दो करे मां तारीफ़ न जवान जी ॿुधी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओडे जो न्याणियूं वधियूं वञा उनके अखियूं अखियुनि में मिलाए धमकी ॾिनई बरे मुझे न्याणीअ जो अमन मुझे घर खां भी वधीक रहमतुल लिल आलमीन जे घर में आ सुभान अल्लाह त कर जन नबी के ईमान वारी हालत सां ॾिठो उहे कमाए विया वठी आयो न्याणी साईं
ही मुझी न्याणी आ 3 महीना सफर में दो वञा तहां वट अमानत में दो छड़िया नबी साईं चयो ठीक आ पर बुधो हिन कंबर जे लाइके वारो काफर जिद जे करे कलमो न पिया पढ़न छो त कल जो छोकरो आ हिन जे गड कीअं लॻऊं ॿियो मथों फैसलो न हो जो जिद्दीअ खे हिदायत जो न थींदी आ पर ॿ ॻाल्हियूं काफर मञींदा हिकु चवंदा हा तूं अमानतदार आहीं ॿियो नबी साईं खे चवंदा तूं सचार आहीं सुभान अल्लाह नथा वाज समझ में न थो अचे तारीफ़ त कंहिंजी थो कयां जंहिंजे लाइ जहान जोड़ियो काफर पिया चवनि जर्रबनाक मिरारा वलम नजिदुक इल्ला सादिका ऐ महबूबे आलम असां तोखे बार बार आज़मायो आ कॾहिं तुझे ज़बान मुबारक मां असां कूड़ न ॿुधो आ जॾहिं बि ॿुधो आ त सच ई सच ॿुधो आ तहां सच्चा रहो बिरोई साहब ॿी क़ौम वारो मज़ो तॾहिं आ जॾहिं दुश्मन मने हुजूर खे पंहिंजा त बनन ॿिया पर परावा बि पर मथों फैसलो न हो जिद छॾनि त हिदायत मिले जिद्दीअ खे हिदायत जो न थींदी आ चई तो हथियार फिटा करे मुंहिंजे दर ते आ पोइ जेकी घुर्द मार बुझा ॾाढो थियो सुभान अल्लाह नबी साईं खे चई न्याणी आंदी आ 3 महीना सफर में दो वञा नबी साईं चयो ठीक आ घर वठी आया न्याणीअ खे हुजूर चयो पंहिंजे बीबियुनि खे ओ मुंहिंजूं घर वारियूं चई जीव नबी साईं खे घर वारियूं जीव पयूं कनि तुझो असांजो कंहिंमहिल काबिल आ कंहिंमहिल परतला कंहिंमहिल राज़ी कंहिंमहिल नाराज़ छो त असांखे चूंड करे अबे परणायो चाचे ॾाॾे नाने अम्मा पर जेके नबी साईं खे बीबियूं मिलियूं अर्श वारो तो जय सोना नबी इहे तोखे चूंडे मां परणायूं दम अख बड़े अल्लाह तदी जीव पई वरी बीबियुनि खे चई जेको तव्हां खे घोट ॾिनो आ इहो मां चूंडे ॾिनो दवा एड़ो घोट कंहिंखे न मिलियो आ या निसा थकल हो ॾाढा त चओ सुभान अल्लाह माण्हू वधी आया न होश ते वञी पुगान क़ुरान छिके आया सुभान अल्लाह या निसान नबी लस्तुन का अहदिन मिनन निसा हुजूर जूं रानियूं एड़ो घोट तव्हांखे मिलियो आ जो कंहिंखे न मिलियो आ नबी साईं चयो हिन न्याणीअ खां कमु न कराइजो हिन जी ख़िदमत कजो हाज़ुर साईं ए जेके अगले साल बोडी 3 साल पानी हेठों मथों कंहिंजा घर ड्रही पिया हर को बच्चा मिटनि ने पियो अची वियो असां तहां ने वो हर को पियो चए न्याणियुनि खां कम करायो बाबा आयूं अंत कम कर न नबी साईं चयो न तूं असां में रहम कोन ओ बोड जूं बुडला आयूं
तू वरी घर गिरह ॾिन तॾहिं कम कराए। अरे खौफ खुदा जो निकिरी वियो आहे, रुलिया छो आऊं अधी ख़बर खौफ को जवाई दो तू हीनन ते रहम कर त मां ॾाढो अल्लाह तो ते रहम कया हिन जाए बतू ढक त मां तुझा ढकिया हिन के तू माफ कर त मां तोखे माफ कया। दरी तो जे वल काज़मीनल गईज़ वल आफीना अनिन्ना वल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। यही जेके कावड़ के खाइन बे के माफ कन उन्हनि के मां अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो मान। हुजूर के चौकावड़ हुई कोन तॾहिं त परावा भी पंहिंजा पिया बणबा वञनि। हुजूर जे जिस्म मुबारक मां उहो कावड़ जो जुज़ो रब जो कढराए छॾियो। अल्लाह ब महीना दुआ कर, ब महीना हुआ न्याणी रहमतुल आलमीन वटि रही। 2 महीननि खां पोइ अबो आयुसि। अल्लाहु अकबर। अरे ज़ालिम, अरे माण्हू ज़ालिम, अबे के धक्का अम्मा के धिका न्याणी के ईद जा 5 रुपया न दे ज़ालिम। लो कबर में त खबर पई अञा न्याणियूं विकणे लव कबर में खुदा जे कहर को न तोड़जे। बुटने मता न्याणी रहमता सुभान अल्लाह करे थकल आंदा ठकड़ा पेरियों दफो तव्हांजे ॻोठ में आयो आहियां। 46 साल वाइज़न कंदे गुज़री आन। 46 साल पेरियों दफो आयो आहियां, ॻाल्हियूं करण आयो आहियां। क़ुरान ऐं सुहिणे नबीअ जो शान अबे अम्मा जो बयान। धिका पीउ खे अम्मा खे धक्का किना। हिकिड़े ॻोठ में माण्हू वठी आ घर, वॾो वेढ़ो मोर साहब दुआ उते जो वयुमि हे क़ुरान अॻियां हुआ। हिकिड़ी कुराड़ी अम्मा मुंहिंजे पासे में वेही रही। हेॾे अंदरि अचो साईं, वधी चो हेॾे जाग पई वधी। कुराड़ी अम्मा हेॾे तकजाए मारे लफ़्ज़ ॿुध मांखे चिंबड़ी पई बांक। अब्बा मौलवी सिज लहे थो इहो पुट मांखे लठनि सां मार थो ॾे, लठनि सां मार थो ॾे। अब्बा कुराड़ी मां चयोमांसि अल्लाह जे गज़ब खे दावत न ॾे। मथां इन ज़मीन ते रब ऊंधो करे न उछलावई। ज़ालिम, अम्मा खे धक्का, अबे खे धिका। मोटी थो अचां न ते नवी साईं घर वारनि खे चयो त हिन न्याणीअ खां कमु न कराइजो। हिन जो बाबो कलमो न पढ़ियो अथई, अमानत में न्याणी मां वटि छॾे वियो आहे। चयईं त मां तुंहिंजी तारीफ़ ॿुधी आहे तॾहिं तो वटि जवान न्याणी वठी आयो आहे। 2 महीननि खां पोइ अबो आयो। साईं मुंहिंजी न्याणी हुजूर चयो हाज़ुर। ए कुरान मथे दिया तो वट को लख रखे वने 3 कुरान खंदे त मांखे कढी ॾिनई। छा बचो खिलेंदो न अब्बे जी सुञाण, न अम्मा जी, न न्याणीअ जी, न रब जी, न हुजूर जी, न ॾाढ़ी वणाई, न पटको वणाई, न कुरान वणाई, न नमाज़ वणाई, न ज़िक्र वणाई, न शुक्र वणाई, न सब्र वणाई। वञे काॾे थो छो तो बाग में पाण खे साराए।
मोटिया 4 ॾींहं थी दुनिया जी हयाती सॾई थी रब जी रहमत वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लठ बाल के लगी दिया तो कूका कनो है कूका चरियो थियो। अरे दुख सुख में रब के याद कर त ज़बान खुली पई सकरात को बची वने मौत कलमे सां थई तो वाह वाह थी वने ना। कुरान वणे ना। नबी ज़ैन्याणीअ के चयो अबो आयो थी रोई पई अबे जो लफ्ज ॿुधी नाफरमान पुट चवंदी मर्ज़ीअ ते पढ़ा न त सींध जो डंडो ॾींदी केर अबे जा डंड वण भॼे तड़ कराए वञी जनाज़ो पढ़ाए अल्लाह। ऐं न्याणीअ खे जंहिंजे कढ लाईंदे रोईंदी वेंदी अखियुनि मां नार वहाईंदी अबे जी पग बचायूं वेंदी अम्मा जे पोतीअ जी लज रखियूं वेंदी इहे थी हयादार न्याणी। छा कयो थी न्याणीअ जॾहिं अबे जो लफ़्ज़ ॿुधो रोई पई। अबो आयो हीअं जे अबे खे ॾिठई अखियुनि में पाणी अची अबो तो चेलो न्याणी मुसलमाननि जे नबीअ एॾा दुख ॾिना थी रोए थी जवाब में चई बाबा मुंहिंजो दवा को कोन हो छॾे बि पाण में अहिड़े जवान वटि छॾियो आहे जेको 24 जे चंड खां सुहिणो आहे। अॼु त अंदरि उठारिया ठरे थो सड़े अगोड़े न चयो सड़े थो। अल्लाह कुरान भी चए तो वज़ुहा ॾाढा कर सुभान अल्लाह। घणा त कावड़ में ॾाढे सिंध मुला आयो काॾो मां तोखे सुथरो छॾींदुसि। वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। माला में उम्मीद तो रखा तो जी बिरो इंसाफ बजे न गोठ में या बियूं कौमां भी वेठियूं आहिनि रब जी हित गॾु कयो थी इन कुरान जे करे जन्नत में भी ईअं गॾु कयो। आमीन नथो चए ज़बान नथी हलई मन जो कंध हणे थो टोले जी ज़बान नथो हलाए। खुदा जे कबूल करे इन लफ़्ज़नि खे तो पुछा वारो ई कोन्हे। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में असांजे नबी खे रब तो चए सोना तव्हां जे लाइ दुनिया खां आख़िरत भली आहे। तू तो चए सब कुछ हितां न सब कुछ उते उते मौत न ईंदी बस मौत दुंबे जे सूरत में कुसजी वेंदो। उते जन्नत में तोखे बाहर कढण वारो न हूंदो। उते इहो फिकुर न हूंदी त भाॼी वठी जा कपड़ा वठा पट जा वॻा जन्नत में सुभाए छॾिया ताम जन्नत जा त्याग हेड़ा कुरान भी तौहीद कुरान जे करे 20 सालन जो रब नौजवान करे 70 हूरन जो घोट बढ़ाई। हिते इन कुरान लाइ कंहिंखो संग घुरो त लठियूं खणी ईंदा हिन उमिरि में ऐं हुते कुरान ख़तम 70 हूरा इंतज़ार।
आदम को वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया कनु दे सब था चवन अल्लाह राज़ी थे के राज़ी थे अल्लाह राज़ी थे साहबी था चवन अल्लाह राज़ी थे कई नबी शहीद थिया अल्लाह राज़ी थे सोने हुसैन करबला में खीर पिया के बच्चा शहीद कराया अल्लाह राज़ी थे अहल बैतन चयो अल्लाह राज़ी थे आलम था चवन अल्लाह राज़ी थे दीनदार वडेरा खर्च था कन रब जे नाले थे अल्लाह राज़ी थे उम्रो कयूं अल्लाह राज़ी थे हज कयूं अल्लाह राज़ी थे अमड़ियूं न्याणियूं पंजे खर्चीअ मां 5 रुपया रब जे नाले ते जूं खर्च कन अल्लाह राज़ी थे सारी दुनिया थी चवे अल्लाह राज़ी थे हे जेके कुरान ॿुधण आया ये था चवन अल्लाह राज़ी थे जन जलसो करायो आ अल्लाह राज़ी थे जन खैर कयो आ अल्लाह राज़ी थे सारी दुनिया थी चवे अल्लाह राज़ी थे पर रब तो चवे हिन कुरान में सोना सब था चवन त तू राज़ी थी पर मां रब कुरान में तो चवां त मां अल्लाह तो मोहम्मद के राज़ी कन सुभान अल्लाह सुभान कर बड़ा कुरान कंदोन ज़बान कादे कई थी सुभान अल्लाह वला सौफ युती रब्बुका फतरला एड़ो लाउड इन कुरान की रात जोड़े अल्लाह जे फजल था मुंह में ताकत ना है उन जे फजल से 2 कलाक लोलू जा निंदन में भी उठी ना अल्लाह चाचो दी कुरान वणे ना न्याणी पीउ के जो बाबा एड़े जवान वट छड़े आए अल्लाह नंढे खां जवानी तई तो वट गुजारियो तम अबा मारे कंडे न बारन के अनु खड्ड में तू हेरे ध्यान कर एड़े जवान वट छड़े वियो आए नंढे खां जवानी तई तो वट गुजारियो तम एडो खुश न गुजारियो तम जेके 2 महीना रहमतुल लिल आलमीन वट खुश गुजारिया तम ये वो छोटी रोए ये रो आती वही रो टक्कर करे आयो आए 2-3 महीना जया 2 महीनन में आयो आए टक्कर करे आयो आए तदी जीरो मां फैसलो करे वेठी हम अगे हिन दर तो न वेंदम जेस ताईं कलमो पढ़ी मुसलमान न थींदस यो दिन नबी जो इखलाक तो के छा थियो आ जानवरन जिया हयाती तो गुजारे न न्याणी वणई न अबो वणई न अम्मा वणई न्याणी रोई पई छड़ो अबे जो लफ्ज बुधई हाने तोखे अर्ज थी कया तू भी कलमो पढ़ी मुसलमान थी त बई बाय को बची वञो बुधो पिरो इंसाफन जे गोठ वारो पाड़े ओड़े वारो उन न्याणीअ जे लफ्ज़न अबे खे रोआरे वेठो अबो रोई वेठो न्याणीअ खे चई वाह जो फैसलो कयो थी हल त बई कलमो पढ़ी हली मुसलमान था थियूं वमा अरसलनाक इल्ला इन हिकड़े लफ्ज ते ॻाल्हायां 2 कलाक लगी वेंदा सुभान अल्लाह तू तुझे नबी जी वाह भी तारीफ न करना हे मथे ते कुरान आ सजी उम्र तारीफ करे करे असां दे आलम
मेखे साहब रहमतुल्लाह अलैह जेड़ा आलम, डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह जेड़ा आलम, अल्लाह साईं अता अल्लाह साहब जेड़ा आलम रहमतुल्लाह अलैह जेड़ा वड़ा साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह जेड़ा बुजुर्ग आलम रिंद साहब जेड़ा यही आलिम कुरान पढ़ी पढ़ी वही कब्रन में पुगा नबी जी तारीफ चो खुटाए न सघिया। ॾाढा चओ सुभान अल्लाह। एड़ो नबी मिलियो जेको जहान अल्लाह रहमत, नबी रहमत, न्यानी रहमत। हजरत उस्मान आयो नबी ज़ैन सोना दावत जनायो तवां खे दावत, तहां भी अचो, तवां जा गुलाम भी। जो हजरत उस्मान गनी भी हो तो जो सखी भी हो। तू असां 5 रुपए के भी गंद दींदासीं। जुमे ते मसीह जी पेटी खाई दिया 100 जा नोट परे 1000 जा 10 जो नोट विच में कट जाए। न कायदे आज़म जी मुंडी न नक न कन्नो न टोपी हण मुला जी पेटी में। ज़ालिम एड़ो थोड़े जो दुकानदार भी न वठे। रब जे रस्ते में एड़ी शइ ॾींदो कर जेका जान खां प्यारी आहे। सुभान अल्लाह। इब्राहिम पुटु प्यारो कने किन माखे ये त हिकु पुटु। ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा अल्लाह, ॾिनो बि तो इहो प्यारो न आहे, तूं प्यारो आहे। ये मुंहिंजे रस्ते नाले ते कुर्बान कर। हाज़ुर साईं पुट खे चई तुझी मर्जी कहिड़ी आहे, ख़्वाब लधो तम तोखे ज़बह करे रहियो आहियां। पुट थो चए काल या अबत फल मा तुमर। थकल हो सुभान अल्लाह कर। सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। बुटरेड़ा लफ्ज़ गलाया जो अब्बे के भी वणिया रब के भी वणिया। रब चयो इस्माइल वाह जो लफ्ज़ गलाया थी वार के भी लोडो न ॾींदो। दुंबो जन्नत में घुराए उनके कुहाई। हजरत इस्माइल के बचाए या कंजी ताकत बड़ा कुरान कंद नान ज़बान हलाल। पढ़ो साईं। अन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ। या कोई छा पढ़ियो तुम कुरान हिन जो रंग ॾिसजाए न इंशाअल्लाह ताला। इन कुरान जे करे हे गोठ दीन जो मरकज़ बणजी वेंदी। माखी को भी कुरान मिठो। अल्लाह अर्ज़ पे कयूं तो पुटु नेमता न्यानी जो रहमता। न्यानी रहमत, नबी रहमत। हुजूर दे आयो हजरत उस्मान गनी दावत जनायो तहां भी अचो गुलाम। खलकाई हुजूर जी पोयो साहबी खुशी में न पिया मापिन। हाँ के मिस्कीन हा भुखा जला के अज हजरत उस्मान जी दावत अग में रहमतुल्लाह अलमीन कद गुलाम। सुभान अल्लाह। नबी साईं चयो उस्मान काॾे आयो। हेॾे कंदे हलंदे हलंदे नबी साईं रुकजी पिया। ये साईं मां तव्हांजे पोयों थो अचां, तव्हांजा कदम मुबारक ॻणींदो थो अचां। वे साईं वे त दुआ घुरूं
तू भी सुबह को भज भजा चवंदो हूंदे बस्ते त छुटे जिंदो सही हलो वञा हलां छा लारी आ अल्लाह मारे गले उस्मान गनी चयो ओ सोना नबी तव्हांजा कदम मुबारक पोयों थो अचां गणींदो थो अचां छाजे करे ॿुधी ॼाण चयईं जेकी तुंहिंजा ग़ुलाम काफ़िरनि वटि क़ैद में आहिनि जेतिरा तव्हांजा कदम मुबारक तव्हांजे घर रखूं मुंहिंजे घर ताईं थिया ओतिरा मां ग़ुलाम आज़ाद कराईंदुसि जो हज़रत उस्मान गनी सखी सुभान अल्लाह एक दफे नबी सिंह खे चई त रब खे चयो त मूंखे माल ॾियणु बंदि करे मां संभाले नथो सघां एॾो माल थी वियो आहे नथो संभाले सघां नबी सिंह जिबरील खे चयो वञी रब खे उस्मान हीअं थो चवे अल्लाह ताला जिबरील खे चयो वञ पैगंबर खे चयो वञी उस्मान खे चयो त तूं मुंहिंजे नाले ते ॾियणु बंदि करे त मां बि बंदि कयां जॾहिं हे बंदि नथो करे त मां बंदि कीअं कंदोमांसि सुभान अल्लाह हे जेके जलसा था कराइनि हे जेके ख़ैर था कनि हे जेके बुखिया था खाराइनि हे जेके उघाड़ा था ढकाइनि इनखे ख़बर ई न पवंदी आहे ॾहूण करे रब मोटाए ॾींदो अथनि ऐं ख़ैर अण घुरियो चए थो अण घुरियो ॾियो अण घुरियो ॾियां सॼी दुनिया रब खां घुरे थी नी अल्लाह ॾे थो न कंहिंखे घणो कंहिंखे थोरो चए थो जे चाहियां त घड़ीअ में सॼो जहान आसूदो कयां पोइ ज़मीन केरु कंदो हे जायूं केरु ठाहींदो रोड केरु ठाहींदो चए थो मुंहिंजी हिकमत आहे ग़रीब बि कयमि अमीर बि सॼी दुनिया घुरे ॾियां पर जेके रोज़ानो क़ुरान था पढ़नि इहे न घुरनि त बि ॾींदो वरी तूं असां सभु था चऊं जन्नत मिले कि न मिले छो नथो ॻाल्हाए मिले वरी जन्नत इंतज़ार थी करे त कॾहिं ईंदा रोज़ानो क़ुरान पढ़ण वारा सुभान अल्लाह खटण हाराइण जो हंधु हिनखे छॾी अंधो थी क़बर में उथंदे हिनखे सुञाती दुनिया में हे परन में उॾारे सिधो रब सां मिलाई वजूह यौमइज़ नाज़िरतुन इला गुराड़ाम जेसिताईं मिठिन तपे त लोलियूं ॿुधाया आहिनि वजूह यौमइज़ नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान ये परन में उॾारींदो तू चवंदे मुला जो मगज़ ख़राब आहे हिनखे पर काॾां आया अड़े मुंहिंजो नबी थो चए बकर सॼो पढ़ण बि सूरत आल इमरान खबो पढ़ण बि आशिक़ खे क़ुरान परन में उॾारे सिधो रब सां मिलाईंदुसि अल्लाह जी ज़ात 70,000 नूरानी पर्दा परे करे क़ुरान वारे खे जन्नतीअ खे रब पंहिंजो दीदार कराईंदो जॾहिं ज़ियारत कंदो अखियूं खुपी वेंदियूं अखि छुंबींदो बि न चवंदो रब मुंहिंजो तो मां डरो ई नथो थिए सुभान अल्लाह दुनिया जा सोना ॾिठा थी नी कि न हे सॼो जहान सोनो हज़रत यूसुफ सोनो हज़रत इदरीस पैगंबर सोनो सभु नबी सोना पर असांजो नबी अञा मथे पर हे क़ुरान अथनि में आहे उहो रब केॾो न सोनो हूंदो जंहिं जहान सोनो ठाहियो सुभान अल्लाह चए थो लहुल अस्मा उल हुस्ना थकल रब त सोनो पर नाला भी हज़रत उस्मान जे दावत नबी साईं आया साईं एतिरा 1000 कदम मुबारक तव्हांजा थिया एतिरा मां ग़ुलाम आज़ाद थो करायां
ये जेके अल्लाह दे नाले ते खर्च दा कर इनके रब छड़ी दो ना पुत्र नेमत न्याणी जो रहमत गलत तो गलाया पुत्र अबू बारा पुत्र चवंदो खुदा मोटाए सी न छो तो मोबाइल भी नथो वठी दे पादर जे दी स्कूटर भी नओं नथो वठी दे अबू हुजे ही न अरे पुत्र अबो कंदो थी 5 रुपए जे करे न्याणी के 5 रुपया दे न दे अबे जो लफ्ज जुबान तो न ला बुधी जा अम्मा न वणई अबो न वणई 4 पुत्र वठी आ पीउ के अस्पताल में ओ डॉक्टर अबो बीमार के एक्सरा करायो गरीब जरी जोगो विकणे तरी एक्सरा कराए अल्लाह एक्सरा थिया डॉक्टर जे वने जो गुर्दो खत्म जेनी पुटन मो एकड़ो गुर्दो देस 4 ही पुट भजी हलिया विया अस्पताल बुधदो वञो इन जो हशर छा थींदो 10 साल जी गाल तो क्या हिकिड़ी ओताक ते वञ ॿिए पेरीअ जो जून जो महीनो ओताक ते जो वञा त कुराड़ो पियो आहे रड़ियूं थो करे पानी 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 खुदा ॾिसे तो ड्राइवर खे चयमि तूं नलको हला गर्मी नलको भी तपी हो हला थधो पानी निकिरे मां गिलास में भरियो ड्राइवर ट्रेक ॾिनी मां कुराड़े के पानी 3 गिलास पानी जा पीते दुआई पियो करे जे वाह पुट जॾे हलिया विया अरे इन्हनि जो अचर छा थींदो अम्मा के धक्का अबे के धक्का 4 ही पुट हलिया विया अरे न्याणीअ खे ख़बर पई उतां हली आ खर्चीअ जा 5 रुपया गीदे में विझी आई रहे में कपड़न जो जोड़ो खणी आई ओ डॉक्टर भार मुंहिंजा हलिया विया ए मुंहिंजो अबो आ मांखे जान प्यारी न आहे जॾो अबो प्यारो आ मां 5 रुपया भी खणी आई आहियां गुर्दो जण भी मां आई आहियां भली मुंहिंजी जान हली वञे अबे खे तकलीफ़ न ज़ालिम तू न्याणियूं विकिणे तोखे न्याणियूं न वणनि पुटु कपड़ा न्याणी धोई ॾई इस्त्रियूं करे न्याणी पारा वई अरे तुझे बूट के या न्याणी हींअर सां थी साफ़ कराई त अबे खे तकलीफ़ न अबो न वणे पुटु नेमत न्याणी रहमत नबी रहमत नबी गलार रहमत न्याणी रहमत अम्मा फातिमा नबी सैंडे नहीं उठी बेंदा निलते चुमी दींदा फातिमा तू जिगर जो टुकड़ो आहे मां अबो मोहम्मद तोखे ॾिसदो आहियां मुंहिंजा दुख ई लही वेंदा नबी सही सफ़र में वेंदा अम्मा फातिमा ॾे ईंदा फातिमा तोखे मोकिलाइण आयो आहियां तोखे दुआ करण आयो आहियां तोखे दुआ कराइण भी आयो आहियां ज़ालिम जो है न्याणी न वणे मस्करियूं न थी उहे ॿिया ॻोल्ह खुदा जो खौफ तो याद ॾिवारिया हितां तौबा करे मर तो वाह वाह थी वञे तुझे जनाज़े में माण्हू था अचनि पर आसमान खां लही मलाइक बि अचे हुजूर जो सहाबी आ दुनिया भर लॾे आ हेड़े कंदे जनाज़ो भी नबी सही पढ़ायो त नबी सही वक्त उन्हनि जा भला भी जनाज़े में गॾिया था वञनि नबी सही हीअं बेर मुबारक हीअं सिधा न पिया रखनि ज़मीन ते हेर त कदा ओदा मारे ॾिस हीअं पपनि ते पिया बेर मुबारक भी सिधा न पिया रखनि साहबीअ चयो सुहिणा पैर मुबारक सिधा नथा रखो के मुंहिंजो साहबी आ अल्लाह जनाज़ो भी मां पढ़ायो तमास
मुझो परवानो आ हिन जे जनाज़े में एडा मलाइका आसमान को लई आया जो जमीन ते पैर जे सिद्धे रखण जी जाइ काने का हिन जे जनाज़े में एडा मलाइका आया एडा तू असां भी मरम तो खुदा करे जनाज़े में मलाइका भी अचन माण्हू भी अचन आमीन जो खिदमत अबे अमान की कंदा से चो न्याणी रहमत नबी रहमत कुरान रहमत बीमारी रहमत मूसा नबी चयो छो तो बीमार करें हिची चिलाइन था रब जो मूसा मां के विसारे छड़ीनान तरी बीमार कनवान वो खड्ड ते प्यान हेदे पासो फेरे माके ता सडन हेदे पासो फेरे माके ता सडन माके रहमत अचे वरी उथारे घुमायान तो छो त पैदा जो मां कयो तमान नयो प्यारा एडे अबे अम्मा के जेडो रब रसूल के प्यारा सुभान अल्लाह का सुभान अल्लाह इनके बच कर अल्लाह ताला मुझे